खां सनत जी इजाज़त जे लाइ आया आहिनि, तव्हांजी ज़ियारत करण आया आहिनि, तव्हां खां इजाज़त वठण जे लाइ आया आहिनि, सनत जे लाइ, सनत इजाज़त हदीस जी इजाज़त जे लाइ आया आहिनि। दोस्त आलिम आहिनि, मौलाना अब्दुल वासी साहब आहे ऐं ही मौलाना अब्दुल्ला साहब, मौलाना अब्दुल्ला साहब ऐं मौलाना अब्दुल वासी साहब, हुन पासे कारी शबीर अहमद साहब जिन आहिनि, मां अब्दुल हादी। ही दोस्त आहिनि असांजा, असां सकरन खां आया आहियूं, ही हैदराबाद जा दोस्त आहिनि असांजा। हदीस जी इजाज़त जे लाइ तव्हां वटि हाज़िर थिया आहिनि, ॿई आलिम सबूर आहिनि ही साईं। जी जी बाबा जी, हदीस जी बाबा, जेतिरियूं हुजनि साईं, जेतिरी तव्हां हुननि जी इजाज़त ॾियो, अॻिते पुटंदो अॻिते बाबा खे। बाबा बिस्मिल्लाह, बाबा बिस्मिल्लाह, खुशहाल साईं, खैर आहे, ठीकु आहे। साईं आया आहिनि दोस्त मौलाना अब्दुल वासी साहब, मौलाना अब्दुल्ला साहब ही आया आहिनि, हुतां हैदराबाद नज़ारुल मदरसे खां उस्ताद आहिनि उते मदरसे में, ऐं कारी शबीर अहमद साहब जामिया फारूकी आहे मदरसा सकरन खां। ही दोस्त आहिनि असांजा, आया आहिनि साईं सां मिलण जे लाइ, इजाज़त वठण जे लाइ ऐं तव्हां सां सभिनी सां मुलाक़ात करण जे लाइ। तो अल्लाह ख़ैर करे हुनजे हवाले सां। ही ॿ दोस्त आहिनि, कारी साहब, कारी शबीर अहमद साहब जे लाइ। सारूं